अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू महाराजू किचन। अॼु असां महाराजू किचन में खणी आया आहियूं तमामु मज़ेदार पटेटो कटलेट्स जी रेसिपी। हीअ लंच बॉक्स स्पेशल रेसिपी ठाहिणु तमामु आसान आहे। अचो त पोइ ॾिसूं कीअं ठहंदो असांजो पटेटो कटलेट्स। सभिनि खां पहिरियां हिकु प्याले में असां ऐड कयो आहे बॉइल थियल आलू ऐं हाणे आलू खे कांटे जी मदद सां चङी तरह सां मैश करे छॾींदासीं, जीअं तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो। ऐं हाणे विझूं था कटियल सावा धाणा 3 टेबल स्पून, कटियल शिमला मिर्च आहे 1/4 कप, कटियल गजर आहे 1/4 कप, कटियल टमाटा आहिनि तक़रीबन 2 टेबल स्पून, कटियल बसर आहे 1/4 कप ऐं लूण असां विझूं था अधु टी स्पून। तव्हां पंहिंजे पसंदि जे मुताबिक़ घटि या वधि करे सघो था। ऐं ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे अधु टी स्पून। हाणे असां सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कंदासीं ऐं सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे। त हाणे असां आलू जी मिक्सचर जा कटलेट्स ठाहे छॾींदासीं। आलू जी सॼी मिक्सचर जा असां कटलेट्स ठाहे छॾिया आहिनि। हाणे असां हिते खयूं आहे फ्राइंग पैन ऐं फ्राइंग पैन में तेल विझूं था तक़रीबन 1 टेबल स्पून। तेल खे चङी तरह सां फ्राइंग पैन में असां फैलाए छॾियो आहे ऐं हाणे फ्राइंग पैन में असां तक़रीबन 1 टेबल स्पून जे क़रीब फेटियल अंडो विझूं था। अंडे खे असां पहिरियां खां ई बीट करे रखे छॾियो हुयो। फ्राइंग पैन में असां तक़रीबन 1 टेबल स्पून जे क़रीब फेटियल अंडो विधो आहे ऐं हाणे अंडे जे मथां असां रखूं था पटेटो कटलेट ऐं साॻी तरह 1 टेबल स्पून जे क़रीब फेटियल अंडो विधो आहे ऐं हिकु ॿियो पटेटो कटलेट असां फ्राइंग पैन में विझी छॾियो आहे। हाणे हिन ॿिन्ही पटेटो कटलेट्स खे असां फ्राए कंदासीं ऐं पटेटो कटलेट्स जी ॿिन्ही साइड्स खे असां फ्राए कंदासीं तक़रीबन 4 खां 5 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते, जेसि ताईं पटेटो कटलेट्स गोल्डन ब्राउन थी वञनि। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 4 खां 5 मिनट्स जे लाइ पटेटो कटलेट्स खे फ्राए कयो आहे ऐं असांजा तमामु मज़ेदार ऐं आसान पटेटो कटलेट्स बिल्कुलु तयारु आहिनि। असां पटेटो कटलेट्स खे विझूं था लंच बॉक्स में ऐं गॾु ई हिन जे कॉम्बिनेशन में असां विझूं था 2 अदद एप्पल स्लाइसिस ऐं 1 अदद बनाना विधो आहे ऐं तव्हां चाहियो त कुझु खजूर बि ॾेई सघो था। जी फ्रेंड्स, उमेद कयूं था तव्हांखे असांजो अॼु जो लंच बॉक्स जो आइडियो पसंदि आयो हूंदो। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़।